मेड़ मां ख़बर ॾींदा हलो त मेड़ भरिसां राधण रोड पिपरी स्टॉप भरिसां तेज़ रफ़्तार राधण थाणे जी पुलिस मोबाइल जो चिंची रक्षा सां आमू साम्हूं टक्कर। 3 औरतुनि ऐं ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में ॻोठ अलाह बख्श जतियाल जो रहवासी, रिक्शा ड्राइवर मोहम्मद अली जतियाल, 2 मासूम ॿारड़ा गुलाम अब्बास जतियाल, हसनैन जतियाल ऐं 3 औरतूं शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे राधण पुलिस मोबाइल में फौरी तौर ते खणी इलाज लाइ तालके अस्पताल मेड़ आंदो वियो। डॉक्टर मूजिब रिक्शा ड्राइवर मोहम्मद अली जतियाल समेत 1 औरत जी हालत नाज़ुक हुजण करे खेसि लाड़काणो अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस मोबाइल में सवार राधण थाणे जो ASI अली मोहम्मद मीरानी मूजिब त असां राधण खां मेड़ अची रहिया हुआसीं त चिंची रक्षा सां हादसो पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ तालके अस्पताल मेड़ आंदो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।